सियारे में उस में वेहण सभिनी खे पसंद हूंदो आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त ग्लोबल वार्मिंग जे करे उस हाणे नुक़सान बि ॾेई सघे थी। हाणे सिज जूं अल्ट्रा वायलेट रेज़ बिना रंड रोक जे ज़मीन ताईं पहुची रहियूं आहिनि, जेके खल जे मामूली इन्फेक्शन खे ॻणती जोगी हालत ताईं वधाइण या खल जे कैंसर जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। गर्मी हुजे या सियारो, उस में बिना ज़रूरत जे वधीक देर वक़्तु गुज़ारण खां पासो करियो। ख़ासि तौर ते सुबुह 11 वॻे खां पोइ मंझंदि 4 वॻे ताईं उस पंहिंजे उरूज ते हूंदी आहे। इन वक़्त में ॿाहिरि निकिरण खां वधि पासो कजे ऐं जेकॾहिं उस में निकिरण सफ़ा ज़रूरी हुजे त कंहिं मयारी सनब्लॉक लोशन, क्रीम या जेल सां पंहिंजी खल जी हिफ़ाज़त कजे ऐं उस मां वापसि अचण खां पोइ चेहरे खे सोप फ्री फेस वॉश ऐं थधे पाणीअ सां धोई लोशन लॻाइजे त जीअं अव्हांजी खल उस जे नाकारी असरनि खां महफ़ूज़ रहे। इन खां सवाइ सियारे में उस में वेहण लाइ सुबुह जे वक़्त जी चूंड करियो, छो त उन वक़्तु उस एतिरो नुक़सान नाहे ॾींदी। उस सां पंहिंजी खल जी हिफ़ाज़त करणु ज़रूरी आहे। हिकु काथे मूजिबि उस में रहण सां 90% नुक़सान जिस्म जे खुलियल हिस्सनि ते पवंदो आहे। इन्हनि हिस्सनि में चेहरो, कंध जो पोयों हिस्सो, कंध जो साम्हूं वारो हिस्सो, बाहूं ऐं हथनि जो मथियों हिस्सो शामिल आहिनि। अल्ट्रा वायलेट शुआ 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि, जिन मां रुगो 2 क़िस्मनि जा शुआ ज़मीन ताईं पहुचंदा आहिनि। हिकु अल्ट्रा वायलेट ए ऐं ॿियो अल्ट्रा वायलेट बी। इन्हनि ॿिन्ही क़िस्मनि जे शुआनि सां फ्री रेडिकल्स पैदा थींदा आहिनि, जेके खल जे सेहतमंद सेल्स खे ख़तम कंदा आहिनि ऐं खल लाइ ॿीहर बहाली ॾुखी थी वेंदी आहे। इहे ॿई शुआ खल जे कैंसर में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। अल्ट्रा वायलेट रेडिएशन खल जी लचक ख़तम कंदी आहे, इन सां गुंज बि पइजी वेंदा आहिनि। अव्हांजी खल कुझु जायुनि तां थुल्ही ऐं सख़्त थी वेंदी आहे ऐं किथां वरी सन्हड़ी ऐं ढरी थी वेंदी आहे। खल ते भूरा तिर बि ज़ाहिर थी पवंदा आहिनि। 3 अहम क़िस्मनि समेत खल जे कैंसर जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, जिन में मीलूनामा खल जो सभ खां ख़तरनाक मर्ज़ आहे। इन जो अहम सबबु अल्ट्रा वायलेट शुआ हूंदा आहिनि। खल जे तहफ़ुज़ लाइ सन स्क्रीन इस्तेमालु करियो या उस जे असरनि खां बचण लाइ मथो ढकियल रखो ऐं कंहिं बि नुक़सान खां अॻु एहतियात करियो।